खे आगाह कंदासीं। सीनियर सियासतदान पीपल्स पार्टी जे MNA सैयद खुर्शीद शाह चयो आहे त सियासतदान तोड़े इस्टेब्लिशमेंट पार में विड़ी मसला हल नथा करे सघनि। मुल्क में सभिनी धुरियुनि खे गॾु हलणो पवंदो। नौशरो फिरोज़ में अब्दुल हक भट्ट जी वसी तकरीब बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे खुर्शीद शाह चयो त असां शुरू खां चऊं था त इमरान सिलेक्टेड ऐं मूडी माण्हू आहे। खुर्शीद शाह चयो त इमरान सुनामी यानी तबाही जी निशानी आहे। इमरान जी ग़लत पॉलिसियुनि सबब समूरो मुल्क आज़ाब हेठि आहे। खुर्शीद शाह चयो त मुल्क जो सॼो स्ट्रक्चर तबाह थी वियो आहे। मुल्क में अमन तबाह रोज़गार नाहे, का बहितरी नाहे। खुर्शीद शाह चयो त PP कामयाब थी इक़्तिदार ख़ामोशीअ सां मुंतक़िल करे हिकु ज़ोहरी मिसाल क़ाइमु कयो। खुर्शीद शाह चयो त नवाज़ शरीफ न पर समूरनि सियासतदाननि जो मुस्तक़बिल तमामु सुठो आहे। सियासतदान ख़िदमत सां सरशार हूंदो आहे। खुर्शीद शाह चयो त हू पहिरीं दफ़ो थियो आहे। हू मुल्क में ज़रई भाउ नाहे जंहिंसां मुल्क जी मईशियत ते असर पवंदो। सीनियर सियासतदान ऐं पीपल्स पार्टी जे MNA सैयद खुर्शीद शाह चयो आहे त सियासतदान तोड़े इस्टेब्लिशमेंट पार में विड़ी मसला हल नथा करे सघनि। मुल्क में सभिनी धुरियुनि खे गॾु हलणो पवंदो। नौशरो फिरोज़ में अब्दुल हक भट्ट जी वसी तकरीब बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे खुर्शीद शाह चयो त असां शुरू खां चऊं था त इमरान खान सिलेक्टेड ऐं मूडी माण्हू आहे। खुर्शीद शाह चयो त इमरान सुनामी यानी तबाही जी निशानी आहे। इमरान जी ग़लत पॉलिसियुनि सबब समूरो मुल्क आज़ाब हेठि आहे। खुर्शीद शाह चयो त मुल्क जो सॼो स्ट्रक्चर तबाह थी वियो आहे। मुल्क में अमन तबाह रोज़गार नाहे, का बहितरी नाहे। खुर्शीद शाह चयो त PP कामयाब थी इक़्तिदार ख़ामोशीअ सां मुंतक़िल करे हिकु ज़ोहरी मिसाल क़ाइमु कयो। खुर्शीद शाह चयो त नवाज़ शरीफ न पर समूरनि सियासतदाननि जो मुस्तक़बिल तमामु सुठो आहे। सियासतदान ख़िदमत सां सरशार हूंदो आहे। खुर्शीद शाह चयो त हीउ पहिरियों दफ़ो थियो आहे त मुल्क में ज़रई भाउ नाहे जंहिंसां मुल्क जी मईशियत ते असर पवंदो। सीनियर सियासतदान ऐं पीपल्स पार्टी जे MNA सैयद खुर्शीद शाह चयो आहे त सियासतदान तोड़े इस्टेब्लिशमेंट पार में विड़ी मसला हल नथा करे सघनि। मुल्क में सभिनी धुरियुनि खे गॾु हलणो पवंदो। नौशरो फिरोज़ में अब्दुल हक भट्ट जी वसी तकरीब बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सैयद खुर्शीद शाह चयो त असां शुरू खां चऊं था त इमरान सिलेक्टेड ऐं मूडी माण्हू आहे। खुर्शीद शाह चयो त इमरान सुनामी यानी तबाही जी निशानी आहे। इमरान जी ग़लत पॉलिसियुनि सबब समूरो मुल्क आज़ाब हेठि आहे। तफ़सील वाक़ कंदासीं धरती TV जे रिपोर्टर इमाम बख्श मशहूरी खां। जी इमाम बख्श आगाह कजो। मरहूम अब्दुल हक भट्ट साहब जी वरसी ते सैयद खुर्शीद शाह जो चवणु हुयो त शुरू खां ई चऊं था त इमरान खान सिलेक्टेड आहे, इमरान खान मूंडी माण्हू आहे। ऐं हिन में चवणो त इमरान खान ग़लत पॉलिसियुनि सबब अवाम आज़ाब में आहे ऐं मुल्क सॼो स्ट्रक्चर तबाह थी वियो आहे। ऐं इमरान खान सोनामी यानी तबाही जी निशानी आहे। हिन जो वधीक चवणु हुयो त इमरान खान महांगाई जी सोनामी आंदी आहे ऐं मुल्क में अमन तबाह रोज़गार जी का बि बहितरी न आई आहे। सियासतदान तोड़े पाण में विड़ी मसला हल नथा करे सघनि ऐं PP कामयाब थिए इक़्तिदार ख़ामोशी सां मुंतक़िल करे जमहूरी मिसाल क़ाइमु कयो आहे। जॾहिं त हिन जो वधीक चवणु हुयो त सियासतदान ख़िदमत जो शर्मसार हूंदा आहिनि। हिन पहिरियों दफ़ो थियो आहे त हू मुल्क में ज़रई भाउ नाहे ऐं मुल्की मईशियत ते वॾो असर पियो आहे ऐं खोराक ॿाहिरां घुराई पई वञे, जंहिंजो पैसो कणिक ॿाहिरां घुमाइण सां महांगाई जो अञा वधीक थियो आहे। जॾहिं त फसल जो मिक़दार घटिजी वेंदो, इमरान खान मुल्क जो इकानमी जी ख़बर ई न आहे। ऐं हिन जो वधीक चवणु त इमरान खान मुल्क में माण्हुनि जी बहितरीन लाइ कुझु बि नाहे कयो। गैस बिजली जी खोट सॼे मुल्क में आहे ऐं सिंध पैदावार सूबो आहे। पैदावार वफ़ाक़ खे ॾिए थो, हिननि खे वफ़ाक़ जी ख़बर ई न आहे। मेहरबानी मां बख्श तफ़सील ॾियण जे लाइ।